अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों, सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों, तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों, ककर गुलपरी खे पंहिंजी कार तस्लीम न कंदो ऐं उन्ही जे मथां हाणे ज़ुल्म कंदो। तव्हां ॾिसंदो त ज़ुल्म जे ख़िलाफ़ ही ड्रामो वधंदो वेंदो। त ककर जी मां ककर खे चवंदो त तूं निंगरी जे मथां एतिरो ज़ुल्म न कर। ककर चवंदो त ही मुंहिंजी ज़ाल न बल्कि दुश्मन आहे, दुश्मन। मां इन खे पंहिंजी ज़ाल तस्लीम कॾहिं बि न कंदुसि। ऐं ॿिए पासे पीरियल सोडल ॾेका विढ़ियल हूंदो। सोडल खे चवंदो त तो गुलपरी जे संग दुश्मन जे दर ते छो ॾेई छॾी, तो उन ईअं कीअं कयो ऐं उन्हनि खे संग छो ॾिनी गुलपरी जो। सोडल उन खे बार बार सम्झाईंदो त ही मुंहिंजी मजबूरी हुई, अगरि मां संग उन्हनि खे न ॾियां हा त पोइ तव्हांजो लाश हिन घर में अचे हा ऐं न वरी मुराद वारा आज़ाद थी सघनि हा। सोडल पीरियल खे चवंदो त हाणे तूं इन्ही कावड़ खे छॾ, तूं हाणे इहो सोच त मुराद वारनि खे कीअं आज़ाद करायूं। पीरियल चवंदो त मूंखे पक आहे त इहा जेको रेस आहे मीर शाहनिवा, इहो तोसां हाणे किथे न किथे फसाइण जी कोशिश कंदो या तोखे वरी नुक़सान पहुचाइण जी कोशिश कंदो। ऐं ॿिए पासे रेज़न ककर खे चवंदो त तूं हाणे पंहिंजी ज़ाल खे काबू करे घर में विहारे छॾ ऐं उनखे पंहिंजे माइटनि ताईं बि न छॾिजांइ ऐं उन जे मथां हर वक़्तु ज़ुल्म कंदो अचिजांइ। दोस्तों, तव्हांखे किथे ख़बर आहे ही ज़ालिम आहिनि ऐं ही औरत जे मथां बार बार ज़ुल्म कंदा। दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त जेको ककर आहे उहो गुलपरी जे मथां हाणे ॿाहिना बि रात न कंदो ऐं ॿिए पासे सोडल इहा सोचींदो त ख़बर न आहे त गुलपरी जे मथां छा गुज़रंदो आहे ऐं असांखे बि हाणे ख़बर न आहे त हू गुलपरी जे मथां कहिड़ो ज़ुल्म कंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों रेस शाहनिवाज़ इहा सोचींदो त हाणे सोडल खे किथे न किथे फासाइण जी कोशिश कयां, यानी उनखे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कयां। तो हाणे तव्हां ॾिसंदो त किथे न किथे इहो शाहनिवाज़ टिपो ज़रूरु ॾींदो, या त वरी सोडल खे फासाईंदो या त मुराद ऐं अली खान खे फासाइण जी कोशिश कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों रेस मंसूर ॻोठनि जे माण्हुनि खे सम्झाइण जी पूरी कोशिश कंदो। उन्हनि खे चवंदो त तव्हां रुॻो सिर्फ़ु मुंहिंजो साथ ॾियो त पोइ हिन ज़ालिमनि जे ख़िलाफ़ हिन अवाम खे उथारींदुसि। आख़िरकार ही ज़ालिम तव्हां जे मथां केसीं ताईं ज़ुल्म कंदा रहंदा। उनजे करे मां चवंदो आहियां त तव्हां जाॻो ऐं पंहिंजे हक़नि लाइ ज़रूरु विढ़ो ऐं तव्हां हिकु मुठ थी वञो, जीअं ज़ालिमनि जो ज़ोर तव्हां ते न लॻे। ऐं ॿिए पासे अमा साइण रेस मंसूर खे चवंदो त तूं केॾी बि कोशिश कर, पर ही ज़ालिम अवाम जे मथां ज़ुल्म कंदा ईंदा, न ई वरी ही ज़ालिम मुड़ण जहिड़ा आहिनि, न ही कमु वरी जाॻण जहिड़ो आहे। रेस मंसूर चवंदो त मां हर हाल में इन्ही क़ौम खे जाॻाईंदुसि, पंहिंजे हक़नि लाइ ही ज़रूरु विढ़ंदा। दोस्तों, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।